सिंध में आम वाह ऐं खाद खुराक जूं शयूं जीअं खंड ऐं अटो अफ़गानिस्तान स्मगल थी रहियो आहे। अमलदारनि पारां केतिरियूं ई ट्रकूं हिक न ॿिए ॾिए पकड़ियूं वेंदियूं आहिनि। अफ़गानी वापारी अमलदारनि सां कूड़ ॻाल्हाए या मुबैना रिश्वत ॾेई सामान स्मगल कनि था ऐं अफ़गानिस्तान मां वरी जेको सामान पाकिस्तान में आंदो पियो वञे उहो बेकार आहे, यानी अफ़गानिस्तान में उन जो विकिरो ई नाहे थींदो। पाकिस्तान मां जेको सामान अफ़गानिस्तान मोकिलियो वञे थो उहो फिरीगिरी वरी पाकिस्तान में ई विकिरो कयो पियो वञे। ज़ाहिरी तौर ते ईअं लॻे थो त अफ़गानिस्तान जा माण्हू वॾी सियाणप सां पाकिस्तानी मईशत खे धक ॾेई रहिया आहिनि, पर इहो ड्रिघे वक़्त खां हली रहियो आहे, पर इन जा असर हाणे ज़ाहिर थियण शुरू थिया आहिनि। अफ़गानी माण्हुनि जो न रुॻो ॿियुनि शयुनि पर मंशियात जी स्मगलिंग में बि वॾो किरदारु आहे, छो त जॾहिं बि का वॾी मंशियात हथींदी आहे उहा या त अफ़गानिस्तान मां अची रही हूंदी आहे या वरी अफ़गानिस्तान वञी रही हूंदी आहे। हीअ असांजी मईशत खे वधीक नुक़सान कीअं पहुचाए रहिया आहिनि, इन हवाले सां हिक रिपोर्ट ते नज़र विझूं था। हुकूमत खे जमा करायल हिक रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त अफ़गान ट्रांज़िट ट्रेड पाकिस्तान जी मईशत खे पहुचंदड़ नुक़सान जो हिकु अहम सबबु आहे। ज़रियनि मूजिबि हुकूमत खे जमा करायल हिक रिपोर्ट में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त अफ़गानिस्तान ट्रांज़िट ट्रेड पाकिस्तान में ब्लैक मार्केट जे क़याम जो बुनियादी सबबु आहे। अफ़गानी अमलदार ऐं कारोबारी माण्हू शयुनि जी दरामद में पाकिस्तान कस्टम्स सां कूड़ ॻाल्हाइनि था। रिपोर्ट में चयो वियो आहे त ट्रांज़िट ट्रेड तहत अहिड़ियूं शयूं दरामद कयूं वेंदियूं आहिनि जेके अफ़गानिस्तान में इस्तेमाल ई नाहिनि थींदियूं। अफ़गान ट्रांज़िट ट्रेड तहत दरामद थींदड़ शयूं पाकिस्तान में ई विकिरो कयूं वेंदियूं आहिनि। ट्रांज़िट ट्रेड तहत शयूं जेकॾहिं अफ़गानिस्तान वञनि बि त स्मगल थी वापसि पाकिस्तान अची वेंदियूं आहिनि। ट्रांज़िट ट्रेड तहत अफ़गानिस्तान जे दरामदात में 67% वाध थी आहे। गुज़िरियल साल $4 अरब रहंदड़ अफ़गान दरामद अॼु 6.71 अरब थी वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे ज़रियनि मूजिबि अफ़गान ट्रांज़िट ट्रेड सां पाकिस्तान जी स्मॉल ऐं मीडियम स्केल इंडस्ट्री ख़राब नमूने मुतासिर थी आहे। अफ़गान ट्रांज़िट ट्रेड जा पाकिस्तानी मईशत ते नाकारी असर पइजी रहिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त रिपोर्ट में इहा तजवीज़ ॾिनी वई आहे त अफ़गान ट्रांज़िट ट्रेड खे सॼी दुनिया में लागू इंटरनेशनल कानूननि मूजिबि तरतीब ॾिनो वञे। कुझु ॾींहं अॻु बि हिक रिपोर्ट साम्हूं आई हुई जंहिंमें अफ़गान ट्रांज़िट ट्रेड जी ओट में $300 अरब जी स्मगलिंग जो इंकशाफ थियो हो।